बादशाह ने शहज़ादा ने वज़ीर ने सौदागर ने अकुलमंद ने बेवकूफ़ ने ठग ने देवन ऐं किस्सा दास्तान ॿुधण जो शौक़ु आहे त बिना कंहिं देर जे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शैल जिथे हुजो शाद ऐं आबाद, हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, ॻाल्हि था कनि त कंहिं बादशाह जो पुटु शहज़ादो, उन जी संगत हुई वज़ीर जे पुट यानी वज़ीरज़ादे सां। उहे जिॾे किॾे गॾु हूंदा हुआ, सुबुह शाम गॾु, महल में बि गॾु, ॿाहिरि बि गॾु। हिकिड़े दफ़े शिकार ते विया, शिकार कंदे मोटिया। हिकिड़ी चाकीअ जी माड़ी हुई, चाकी हो उन जी माड़ी हुई, उतां लंघिया, ॿई गॾु हुजनि। चाकीअ जी धीअ दरीअ खां बीठी, महल जी माड़ीअ जी दरीअ खां बीठी। ईअं शहज़ादे जी नज़र ओचितो दरीअ ते वञी पई। चाकीअ जी धीउ जो ॾिठई त शहज़ादे जो अकुल ई चरख़ थी वियो। शहज़ादो सफ़ा ईंदड़ बताल थी वियो। वज़ीरज़ादो सियाणो हो, सम्झी वियो। शहज़ादे खे चई त शहज़ादा, का वॾी ॻाल्हि कान्हे, परेशान न थी। अॼु ई माण्हू मोकिलियई, चाकीअ जे धीउ जो संग था वठूं, तूं परेशान न थी। तोखे जे वणे थी त तोखे तुंहिंजी शादी करायूं था। शहज़ादो घर पियो थो, ॻाल्हि वणेसि कान पई, कंहिंसां ॻाल्हाइण ॿोलाइण कोन। आख़िर बादशाह खे ख़बर पई। बादशाह हिन खां पुछियो, पर हिन कोन ॿुधायो। बादशाह खे बि हिन कोन ॿुधायो। बादशाह वज़ीरज़ादे खे घुरायो। वज़ीरज़ादे खां बादशाह पुछियो, तूं गॾु हूंदो हुईंसि, ॿुधाए त अॼु मोटी आयो आहे त हे ख़ामोश लॻो पियो आहे, छा थियो आहे? हुन ॿुधायसि। चई त आयासीं पे चाकीअ जी माड़ीअ तां, चाकीअ जी धीउ ॾिठी अथई। सो उन खां पोइ शहज़ादो ॼण मायूस आहे। शहज़ादे जी दिलि थी चवे त मां हुन सां शादी कयां। मां साईं हिनखे चयो आहे, पर हाणे तव्हां खां टिॼां पियो, जेकॾहिं शहज़ादे खे ख़ुशी ॾिसण था चाहियो त शहज़ादे जी शादी जेका आहे चाकीअ जी धीउ सां करायो। बादशाह पुट जे मोहबत में मजबूर थी चाकीअ खां संग घुरियो। छा बादशाह, छा चाकी, पर पुट जो अंगल वार ॾिसी ऐं बादशाह चाकीअ खां संग घुरियो। चाकीअ खे जॾहिं चाकीअ खां संग जी घुर थी त चाकी चयो त मां पंहिंजे धीउ खां पुछां, पोइ मां वर ॾींदुसि, छो जो निभाईंदी हुआ, मां उन खां पुछी पोइ वर ॾींदुसि। चाकी आयो घर अची पंहिंजे धीउ खां पुछई त बादशाह जे पुट जे लाइ, जे माइटीअ लाइ तुंहिंजे संग जी घुर थी आहे, मां तुंहिंजे नाले चयो आहे, हाणे तूं ॿुधाए त तूं छा थी चए? हुन चयो त बाबा, मां शादीअ लाइ तयारु आहियां, पर इहो आहे त मुंहिंजा आहिनि कुझु शर्त, जे शहज़ादो पूरा करे त भले था कनि। चई कहिड़ा? चई ॿुधाईंसि त मुंहिंजो पहिरियों शर्त हीअ आहे त शहज़ादो निकाह पढ़ाइण वक़्तु पाण सां काज़ी, शाहिद ऐं पंहिंजे दोस्त वज़ीरज़ादे खां सवाइ ॿिए कंहिं बि माण्हू खे वठी न ईंदो। ॿियो त शादीअ जो ठठ ठांगर बि न थींदो, यानी ख़ुशी शादमाना उहे न थींदा। टियों त मां पंहिंजी माड़ीअ खां ॿाहिरि बि न वेंदुसि। मतां शहज़ादे खे हुजे त शादी करे मूंखे पाण सां गॾु वठी वेंदो, न, मां रहंदुसि माड़ीअ में। चोथों त जॾहिं बि शहज़ादो हिते ईंदो त मां चवंदीमांसि त वरी हलियो बि वेंदो, मुंहिंजे चवण सां हलियो बि वेंदो। इहे शर्त जे क़बूल हुजनिसि त मां शहज़ादे सां शादी करण लाइ तयारु आहियां। बादशाह खे जॾहिं इहे शर्त मिलिया, बादशाह शहज़ादे खे ॿुधाया। शहज़ादे खे शौक़ु हुजे, शहज़ादे चयो त बाबा मूंखे इहे क़बूल आहिनि, मुंहिंजी शादी कराए। आख़िर शहज़ादे चाकियाणीअ जी शादी थी, पर हाणे शर्त थियल हुया, चाकियाणी रहे पंहिंजी माड़ीअ ते पई। ॿिए ॾींहं ते सुबुह जो शहज़ादो ऐं वज़ीर चाकीअ जी माड़ीअ ते विया। हाणे ज़ाल थियसि। हे जीअं आया त बानी सम्झाए लही, बानी हिननि खे बि माड़ीअ खां ई ॿाहिरि, अंदरि कान वठी आई, माड़ीअ खां ई ॿाहिरि रस्ते ते हिकिड़ी खट विछाए ॾिनी, तव्हां हिते वेहो। हे ॿई ॼणा हुते वेठा हुजनि। वेठे हिननि खे शाम थी वई, पर न चाकियाणी ॿाहिरि निकिती, न वरी हिननि ना को मानी टुकुर मोकिलियई, माना का पुछा ॻाछा ई न। वज़ीर खे ॾाढी कावड़ पई अचे, वज़ीरज़ादे खे, त छा भला चाकी, छा हेॾां शहज़ादो, ऐं हीअ एॾी हिनखे लापरवाही, एॾी मगरूरी। हे अॻई कावड़ियल हो। वेतर जो सॼो ॾींहुं इंतज़ारु कई, बुख
ॾाढी हिनखे कावड़ आई। शहज़ादो त वीचारो सिक में हुयो, उहो त ईअं सूर सही माठ कई वेठो हुजे, हिनखे ॾाढी कावड़। आख़िर सिजु लथो, हे ॿई उथिया। शहज़ादो पंहिंजे महल में हली वियो। वज़ीरज़ादे खे ॾाढी कावड़। वज़ीरज़ादे सोचियो त भला काॾे बादशाह जो पुटु, काॾे हे चाकियाणी, हे छो थी ईअं करे? जॾहिं शादी बि कई थी त ईअं छो थी करे? थी सघे थो त हिन जो को चकर हुजे। हाणे इहा ख़बर कीअं पवंदी? हिन जे घर वञा, कंहिं बहाने सां हिन जे घर वञा त इन ॻाल्हि जो अंत ला। राति थी, हे इहा सोच करे हौ मो टरियो। वज़ीरज़ादे छा कयो? हिन हिकिड़ी ॻोह हथ करे आयो। उन ॻोह जे चेल में ॿधई रसो ॿधी ऐं चाकीअ जी माड़ी जेका हुई उन माड़ीअ जी भित ते हिन उछल करे ऐं ॻोह खे उछलायो त ॻोह वञी भित खे चुंबड़ी चंबा हई। ॻोह जी चंबनि में ताक़त हूंदी आहे। चंबा हई, हे रसीअ जे वसीले मथे चढ़ी वियो। लथो हेठि, कुंडड़ीअ में लिकी वेही रहियो। घड़ी गुज़री, हिन ॾिठो त चाकियाणी खट ते वेठी आहे। इहा जेका शहज़ादे जी ज़ाल आहे उहा खट ते वेठी आहे, बानी बीठी अथसि। हे कनाए ॿुधे पियो त चाकियाणी पई बानीअ खे चए त अॼु काणे मोए लाइ छो देरि कई आहे? बानी चयसि साइण अचण वारो आहे, बसि टाइम थी वियो अथसि अचण वारो। हिन चयो भला कंहिंजे नाले थी चए? घड़ी कान गुज़री त हिकिड़ो काणो देव अची माड़ीअ अंदरि लथो। काणो देव हुजे उहो अची माड़ीअ लथो। जीअं आयो त चाकियाणी ॾाढो हिनखे घटि वधि ॻाल्हाए, कावड़ ॾाढो हिनखे घटि वधि ॻाल्हाए ऐं हिन खां देरि करण जो सबबु पुछे त तूं छो देरि कई, मूंखे हेॾो इंतज़ारु छो कराए थी? देव चयसि त असांजो सरदार आहे चमन बात देव, अॼु उन गुल सफ़ेद परीअ जो नाच करायो। परी आहे हिकिड़ी गुल सफ़ेद, उन जो नाच करायो हुई। असां सभिनी खे हुकुम हुयो, असां सभु हुते हाज़िर हुआसीं। पोइ उन नाच जे ख़ुशीअ में सरदार असांखे सूफ़नि जो बाग़ ॾिनो, असां में विरहाई सूफ़नि जो बाग़। मूंखे पंहिंजो भाङो मिलियो आहे हींअर, जेको मां पाण सां खणी आयो मूंखे देरि इन जे करे थी वई। हाणे मां हे सूफ़ आंदा आहिनि, इहे कुंड में पिया अथव। चाकियाणी कावड़ धरी कई। हिन ॾिठो त बराबरि सूफ़ टारनि में सूफ़ हुया ऐं कुंड में पिया। कुझु घड़ी इहे पाण में वेठा कचहरी पिए कचहरी करे देव हले वियो। हाणे हिते हिनखे पक थी त हिन जो वास्तो हुन सां आहे, उन जे करे शहज़ादे सां इहा हाल अची करे। वज़ीरज़ादे छा कयो? उथियो आयो जिथे सूफ़ पिया हुआ उते अची हिन छा कयो? सुठा पकल जेके सूफ़ हुया उहे चूंडे असुल भरी ॿधई। वरी साॻे ई रस्ते सां आयो, वरी ॻोह खे उछलाए, वरी रस्ते ज़रिए वरी अची पंहिंजे घर पहुतो। सुबुह जो वज़ीरज़ादे छा कयो? उन मां ॿ सुठा सूफ़ खणी उन मां चूंडे सुठा सूफ़ शहज़ादे वटायो। शहज़ादे चयसि त हल चाकियाणी ॾे। आया रस्ते में हिन शहज़ादे खे सम्झाई त हाणे हलंदासीं, वरी बि असांखे खंघंदी कान। हाणे तोखे जे बुख लॻे न त मूंखां पुछजांइ त वज़ीर अथई कुझु खाइण जे लाइ? पोइ मां तोखे चवंदुसि हाणे ॿियो कुझु कोन्हे, जवन जे मानीअ जो हिकिड़ो टुकर आहे, पोइ तूं चइजांइ त भला उहो ई ॾे। हाणे इहो हिनखे सम्झाए। ही इहा पाण में सलाह करे आया चाकीअ जी माड़ी वटि। हे ॿई ॼणा जीअं पहुता त बानी हिनखे खट ते वेहारियो, ॿाहिरि बानी वई। ही वेठा हुजनि, घड़ी मस गुज़री त शहज़ादे ईअं दांह करे पर वॾे आवाज़ में, वज़ीर मूंखे बुख लॻी आहे, अथई कुझु खाइण जे लाइ? वज़ीरज़ादे चयसि साईं ॿियो त कुझु कोन्हे। हिन बि ॾाढे वॾे आवाज़ में चयो, साईं ॿियो त कुझु कोन्हे, बाक़ी जवन जे मानीअ जो हिकिड़ो टुकुर आहे, जे चओ त मां ॾियांव, जे उहो खाओ त। शहज़ादे चयो त बुख लॻी आहे, भला उहो ई ॾे। बुख लॻी आहे। हिन वरी सूफ़ कटे शहज़ादे खे ॾिनो। चाकियाणी ॿुधे पई। हिन बानी खे चयो त वञ ॾिस त हीउ शहज़ादो छा थो खाए, जवन जी मानी थो खाए सुकल। बानी जो ॿाहिरि निकिती ॾिसे त शहज़ादो सूफ़ पियो थो खाए। अड़े चई त जवन जी मानी वरी खाए सूफ़ थो पियो। मोटी अची पंहिंजी मालिकाणी खे ॿुधाई त हू त सूफ़ पियो थो खाए। हिन जो चयसि सूफ़, त हिनखे यादि अची वियो, अड़े राति भेणा काणो देव सूफ़ खणी आयो। हिनखे पंहिंजा सूफ़ यादि आया। बानी खे चई त वञ ऐं तूं रातो का जेके सूफ़ खणी आयो न उहे खणी आ। बानी जो वई त रुॻो सावा सूफ़ पिया कचा,
उहे चूंडे खणी आई, उहे खणी आई पर कचा हुआ। ॾिसी हिन बानी खां पुछियो त शहज़ादो जेके सूप थो खाई उन वटि बि अहिड़ा सूप आहिनि? बानीअ चयसि त सूप बराबरि अहिड़ा आहिनि जहिड़ा असांजा आहिनि, पर इहो आहे त असांजा कचा आहिनि हुनजा पका आहिनि, असांजा कचा आहिनि हुनजा पकल आहिनि। चई त वञ शहज़ादे खां इहो सूप वठी आ। बानी आई शहज़ादे खे थी त मूंखे सूप ॾे, इहो चाखियाणी घुराई थी सूप ॾे। वज़ीर चयसि त उथ शहज़ादा हल, हेड़ी खे सूप ॾियण खां भलो आहे त कंहिं कुते खे सूप ॾिजे, कंहिं कुते खे सूप ॾिजे, उथ त हलो। सलाह त कान कई, पुछा त कान कई, पर अञा बि असां खां थी घुरे, उथ त हलो। ईअं चई शहज़ादे खे ॿाह खां वठी हले। बानी वञी इहे साॻा ई लफ़्ज़ मालिकाणी खे ॿुधाया त मां जो चयोमांसि वज़ीर ज़ादे हे लफ़्ज़ चया, ॾाढी हिनखे कावड़ लॻी। बानी खे चई त भला पुछ, तकड़ी वञी हिननि खां पुछ त हिननि इहे सूफ़ आंदा किथां आहिनि, सूफ़ आंदा किथां अथनि। बानी डोड़ंदी अची हिननि वटि पहुती, हिननि खे चई त ॾे ख़बर इहे सूफ़ किथां आंदा अथव। त वज़ीर ज़ादे हिन खे चयो त राति देवनि जे सरदार चमनबाद गुल सफ़ेद परीअ जो करायो नाच, ख़ुशीअ में हुनखे सूफ़नि जो बाग़ ॾिनई, गुल सफ़ेद परीअ खे सूफ़नि जो बाग़ ॾिनई। उहा परी जेका आहे न असांजे शहज़ादी जी संख्याणी आहे, उहा आहे सूफ़ ॾेई वई आहे असांजे शहज़ादे खे। बानी मोटी अची आई चाखियाणी सां ॻाल्हि कई त हो त हीअं था चवनि त राति नाच हुयो, सफ़ेद परी खे इहो हुन देवनि जे सरदार ॾिनो हुयो सूफ़नि जो बाग़, सो उहा संख्याणी आहे शहज़ादे जी, उन हिनखे ॾिना। हिन जो ॿुधो त हीअ हैरान थी वई, अड़े हे छा, काणो देव पियो चए त असांखे मिलियो आहे, हे थो चए त सफ़ेद परी खे मिलियो ऐं बराबरि हिन वटि सूफ़ बि, भला तर्स अॼु अचे त हिन जी ख़बर थी वठां। वरी राति थी, वरी वज़ीर ज़ादो साॻो वरी अची लिकी वेही रहियो। घड़ी गुज़री त काणो देव अची पियो थो। चाखियाणी जीअं देव खे ॾिठो ईअं न खां चोटी ताईं हिनखे बाहि वठी वई। बानीअ खे चई त हिकिड़ो रसो त खणी अचे। बानी रसो खणी आई। हिन छा कयो, काणे देव जे कननि खे वेड़े वठी हुनखे छिकण लॻी त देव पियो दाहूं करे। चाखियाणी चयसि कमीना तो मुंहिंजे लाइ आंदा कचा ऐं फिका सूफ़, ऐं तुंहिंजी माउ गुल सफ़ेद परी जेका आहे उन मुंहिंजे मुड़ुस खे सुठा सुठा सूफ़ चूंडे ॾेई वई आहे, मूं लाइ तूं खणी आयो आहे कचा, तूं थो चई त असां में विराया आहीं। काणे देव चयो त ख़ुदा ख़ुदा कर, काथे तुंहिंजो मुड़ुसु, काथे गुल सफ़ेद परी। तुंहिंजो मुड़ुसु चए न गुल सफ़ेद परी खे ॾिसे त ईअं सम्झ त हफ़्तो त हुनखे होश ई न अचे, सो उहो वरी हुनजे हथनि जा सूफ़ खाईंदो। चाखियाणी चयसि मां पाण सूफ़ ॾिठा आहिनि हुनजे हथनि। काणे जो ॿुधो त काणो बि हैरान थी। काणे चयसि तूं थी चई मुंहिंजो अकुलु कमु कोन थो करे। हिन चयसि तूं हीअं कर, मां तोखे गुल सफ़ेद परी ॾेखारियां थो, उतां जो पहरो ॾेखारियां थो, पोइ तुंहिंजो अकुलु कमु कंदो त तुंहिंजो मुड़ुसु उते वञी सघे थो। हाणे हीअं कर, वरी 8 ॾींहं आहे गुल सफ़ेद परीअ जो नाच, मां तोखे उते वठी थो हलां, मां तोखे उते ॾेखारींदुमि। तेसि ताईं तूं हिकिड़ो लोहो पिंजरो ठाराए वॾो, त मां तोखे उन में खणी उते हलंदुसि, पोइ तूं पंहिंजे अखियुनि सां हली उते ॾिसजां त गुल सफ़ेद परीअ ते केॾो पहरो आहे, तुंहिंजो मुड़ुसु उते कीअं वञी सघंदो। देव हिन सां खे इहो चई वरी थोरी कचहरी करे देव हली वियो। सुबुह थियो चाखियाणी पिंजरो ठाराइणु शुरू कयो। वज़ीर ज़ादे सॼी ॻाल्हि अची शहज़ादे सां कई, हाणे जंहिं राति इहो सफ़ेद परी जो नाच हुयो उन राति साझुर जो ई शहज़ादो ऐं वज़ीर ज़ादो ॿई आया ॻोह जे ज़रिए अची माड़ीअ ते चढ़िया। माड़ीअ ते चढ़ी अची कुंड में वेठा, ॾिसनि त वॾो पिंजरो आहे, हिकिड़ो वॾो पिंजरो आहे। हे उन पिंजरे जी कुंड में उते लिकी वेही रहिया। कुझु देरि थी काणो देव अची पियो थो। हिननि खे चई त हलो। तर तकड़ में चाखियाणी ऐं हुनजी बानी उहे वेठियूं पिंजरे में वेठियूं, ऐं देव जीअं हिनखे खणे पियो त हिननि छा कयो जो लिकी ऐं पिंजरे जे कुंडनि खां ॿिन्ही ऊंद लॻी पई हुजे, ॿिन्ही हिकिड़े पासे ॾांहुं हथु विधो, ॿिए पासे ॾांहुं। देव वठी उन पिंजरे खे खयो, अची उन बाग़ जे कुंड में उहो पिंजरो लाथई, जिथे उहो राग थिए पियो, अची उते उहो पिंजरो लाथई, जिथे गुल सफ़ेद परी जो नाच पियो थिए। हे उथिया, हू पिंजरे मां निकितियूं, हेॾे होॾे ॾिठुनि त बराबरि वॾो मंडल लॻो पियो आहे। घड़ी कान गुज़री त नाच शुरू थियो। ॾिठुनि त चमनबाद जेको देवनि जो सरदार हो उहो तख़्त ते वेठो आहे, गुल सफ़ेद परी उहा नाच पई करे सम्झिया त इहा गुल सफ़ेद परी आहे।
चाकियाणी ऐं बानी उहे ॿई वेठियूं हुजनि तमाशो ॾिसनि पियूं। वज़ीरज़ादे हेॾे होॾे ॾिठो, हिकिड़ो तबलो पियो वॼाए। वञी हिन उनजो पासो वरितईं। ॾिठईं त तबलो वॼाए थो, पर हुनखे निंड पई अचे, ॼण घेरट पिया अचनि। हिन हुनखे चयो त चाचा मूंखे भला वारो ॾे, तोखे निंड थी अचे, भला मूंखे वारो ॾे। हुनखे बराबरि निंड पई अचे। हिनखे चई हा भाउ भला तूं वॼाए। वज़ीरज़ादे अहिड़ो त तबलो वॼायो जो गुलसफेद परी नचे जो पई त हुन तबले जे ताप ते बाक़ाइदे असुल हुनजी नाच में तब्दीली अची वई। बाक़ाइदे नचंदे नचंदे मदहोश थी वई। नाच में जो तेज़ी अची वई त चमनबाद जेको हुयो उहो बि ॾाढो ख़ुशि थियो। हिन छा कयो जो हिकिड़ो रुमाल खणी, चमनबाद देव हिकिड़ो रुमाल खणी गुलसफेद परीअ तां जीअं नोट घोरबा आहिनि ईअं घोरे ऐं हू जेको तबलो पियो वॼाए, यानी वज़ीरज़ादो पियो तबलो वॼाए, हिन उन ॾींहुं उछलायो, ईअं घोर करे नोट उछलाइबा आहिनि। वज़ीरज़ादे छा कयो जो रुमाल खीसे में विझी ऐं तबलाई खे उथारे चई अचे तूं वॼाए। उनखे उथारे उनजे हवाले तबलो करे पाण उथियो। शहज़ादे खे चईं अचु त जाम अची पिंजरे में क़ाबू थी विए त ॼाण नाच ख़तमु थी। घड़ी गुज़री त नाच पूरो थियो, मजलिस पूरी थी। चमनबाद देव ख़ुशि थी देवनि ऐं परियुनि खे ॾाढुनि जो बाग वरी इनाम में ॾिनो। काणो देव आयो, हुननि खे विधई पिंजरे में, वरी पिंजरो खणी हे पिंजरे खे चुंबड़ी पिया, अची चाकीअ जे माड़ी में लथो। देव हले वियो। चाकियाणी बानी निकितियूं सुतियूं। शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो बि आस्ते आस्ते ॾिठो त हाणे हे वयूं, उथिया, कोट टपी पंहिंजे घरां मोटी आया। चमनबा देव जेको देवनि जो सरदार हो, जंहिं इहो रुमाल घुरियो, उनजो इहो ज़ाती रुमाल हो। उन महिल त राग जी मदहोशी ख़बर कान पियसि। जेॾी महिल ईअं सम्झो त सुर्त में आयो त हिनखे पंहिंजो रुमाल यादि आयो। हाणे रुमाल यादि आयुसि त नाच पियो थिए गुलसफेद परी जो, उन ते मां घोरियो। गुलसफेद परी खे घुराई, उन खां पुछा कई त ॾे ख़बर मुंहिंजो रुमाल, मां तो ते घोर कई। उन चयसि मूंखे त ख़बर कान्हे, तो घोर करे ईअं तबलाई ॾे उछलाए। वरी तबलाई खे घुराइनि। उन बि चयो त मूंखे ख़बर न आहे, मां त वॼाईंदे मूंखे पई अचे निंड, सो मूंखे यादि न आहे त इहो रुमाल अलाए काॾे वियो तव्हां। सरदार खे कावड़ लॻी। सभिनी देवनि परनि खे घुराए उन्हनि खे चई त मूंखे पंहिंजो रुमाल हथु करे ॾियो। जे रुमाल हथु करे न ॾींदव त मां सभिनी खे क़ैद कंदुसि, सभिनी खे सज़ा ॾींदुसि। हाणे देव जो सरदार जो हुकुम थियो, सभु ॿुधी ॾकी विया। हर को रुमाल जे ॻोल्हा में निकितो। हेॾा वज़ीरज़ादे छा कयो जो पंहिंजे माड़ीअ ते पलंग रखी उहो रुमाल विछाए तलवार हथ में खणी ऐं उन ते पहिरो ॾियणु लॻो। हुनखे हुयो त हिन रुमाल जी पुछा थींदी। सियाणो हुयो, सम्झी वियो। सॼो ॾींहुं बीठो हुन ते पहिरो ॾींदो। सभु को देव परियूं उन रुमाल जे ॻोल्हा में हुजनि। गुलसफेद परी जेका हुजे उहा बि रुमाल जे ॻोल्हा, उहा बि रुमाल जी ॻोल्हा कंदे ईअं ओचितो वज़ीर जे माड़ीअ जे मथां टपी। माड़ीअ जे मथां जो टपी त ईअं ॾिठईं त रुमाल पलंग ते विछायो पियो। रुमाल जो ॾिठईं त लही आई। वज़ीरज़ादे खे चयईं त कावड़ त अहिड़ी थी अचे जो ईअं दाणा करे छॾे। असांजो जीअण ॾुखियो लॻो पियो आहे ऐं तूं वरी रुमाल लुकाई वेठो। वज़ीरज़ादे चयसि त इन रुमाल में आहे छा जो तूं एॾी परेशान आहे। गुलसफेद परी चयसि त तोखे ख़बर न आहे त हे चमनबाद देव जेको आहे उन जो क़ीमती रुमाल। इन रुमाल जे लाइ सभु देव ऐं परियुनि खे हुकुम कयो आहे त मूंखे रुमाल हथु करे ॾियो, न त मां क़ैद कंदुसि ऐं तूं हिते रुमाल रखियो ऐं वेठो। वज़ीरज़ादे चयसि त खसीस रुमाल जे करे अची तव्हां मुसीबत में पिया हो, पर मुंहिंजे बादशाह वटि त रुॻो पुतलियूं आहिनि, यानी गुॾियूं। मुंहिंजे बादशाह वटि त रुॻो पुतलियूं आहिनि, उन्हनि खे बि अहिड़ा कपिड़ा आहिनि जेको तव्हां हिन हिकिड़े रुमाल जे लाइ परेशान थिया हो न, उन गुॾियुनि खे बि अहिड़ा कपिड़ा आहिनि। पर अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधाई त हुन जा जेके ॿुहारी ॾियण वारा आहिनि न, उहे बि अहिड़ो कपिड़ा पाईंदा आहिनि। तुंहिंजो चमनबाद देव त को सुञो हालाए छा, कीअं था चओ त सरदार असांजो। हिन जो इहो चएसि त गुलसफेद परी इबरत में अची वई। हिन खे चई त तूं मूंखे पुतलियूं ॾेखार, तूं कूड़ थो वञे, तूं मूंखे पुतलियूं ॾेखार। वज़ीरज़ादे चयसि तोखे ॾेखारियां, पर इन लाइ मूंखे तोखे मुद्दो ॾियणो पवंदो। 12 महीना मूंखे मुद्दो ॾे, मुंहिंजो वाइदो आहे मां तोखे ॾेखारियां त असांजे बादशाह जूं गुॾियूं जेके पुतलियूं न, उहे बि इन तो वारे इहो जेको रुमाल आहे न, इन जा कपिड़ा पाईंदियूं।
मां तोखे 12 महीना मुदो ॾे, मां तोखे तमाशो ॾेखारियां, पोइ भले तूं पंहिंजे चमन बादा खे वठी अचिजांइ, उहो भले अची ॾिसे। गुल सफ़ेद परी चयसि ठीकु आहे, हाणे 12 महीननि खां पोइ इहो तमाशो न ॾेखारी न त ईअं सम्झ त शहर तबाह थी वेंदी। वज़ीरज़ादे चयसि त ठीकु आहे, मुंहिंजो तोसां वाइदो आहे। परी वेई हली। वज़ीरज़ादे शहज़ादे सां ॻाल्हि कई। शहज़ादे खे चयईं त मां हाणे हे ॻाल्हि करे आयो आहियां, गुल सफ़ेद परी बि आई हुई। हाणे हीअं कर, हिन रुमाल जी संभाल कर तूं, मूंखे छॾ त मां वरी इहे पुतलियूं वञी हथु कयां। मां वञी पुतलियूं हथु कयां, छो जो मां हुन सां हाम हणी वेठो। शहज़ादे चयसि यार तूं तकड़ कई, हे तो छा कयो, हाणे तूं हिनखे किथां ॻोल्हींदे? चई न बसि हाणे मां करे वेठो आहियां, हाणे बसि तूं हिते संभाल, मूंखे छॾ त मां वञा। शहज़ादे हुनखे छॾण ते दिलि शहज़ादे जी न पई चए, पर हाणे हे जो वाइदो करे वेठो। शहज़ादे चयसि त ठीकु आहे, मां हाणे हिते संभाल कयां थो, तूं वञ ॻोल्हा कर। वज़ीरज़ादो साईं खरुज़ी न टकनि जी भरे रवानो थियो। हल हलां हल हलां हल हलां, नेठि हिकिड़े ॾींहुं हिकिड़े हंधि आयो, वण हुजे हिकिड़ो, वण जे हेठां अची वेठो। हेॾो सफ़र कयो हुई, ॻोठ शहज़ादो उहे यादि पिया अचनिसि, ईअं अखियुनि में पाणी अची वियसि, रोअण लॻो। वण ते हिकिड़ो तोतो वेठो हुजे, उन जो हिनखे रोंदे ॾिठो। उन हिन खां पुछियो मुसाफ़िर छा आहे, तूं रोई छो थो? हिन तोते खे सॼो अहवालु ॿुधायो त मां इन पुतली तमाशे जी ॻोल्हा में निकितो, ख़बर न आहे त किथां इहा मूंखे मिलंदा। तोते चयसि त यार मूंखे ॿी त ख़बर कान्हे, बाक़ी इहा ख़बर आहे त इहो तमाशो असांजे ई क़बीले जो, असांजे ई ज़ात जो हिकिड़ो तोतो आहे, उहो कंदो हो। हिकिड़ो तोतो असांजी ज़ात जो, इहो पुतलियुनि जो तमाशो उहो कंदो। किथे आहे? चई का ख़बर न आहे। वज़ीरज़ादे खे हाणे मिड़ी थोरो ॼण लड्र मिलियो, उथियो त माना हाणे तोता ॻोल्हा। जिथे बि तोता ॾिसे उते वञे, उते वेही रोए, जिथे वञे उते तोता ॾिसे उते वञी रोए। पर कंहिं बि तोते हिन तोते वांगुरु हिन खां पुछियो कोन, जो हिन खां पुछनि, कंहिं बि तोते हिन खां पुछियो कोन। नेठि हलंदो हलंदो हिकिड़े ॾींहुं हे वियो पिए हिकिड़े झंग मां वञे त ओचितो ॿ देव आया। उन्हनि छा कयो, जो हिनखे हिकिड़े देव हिकिड़ी खंभड़ाटी खां वरितो, ॿिए देव ॿी खंभड़ाटी खां वरितो। हिनखे खणी, हिन ॾाढियूं दाऊं कयूं, पर हिनखे देव खणी पंहिंजो सरदार हुयो जेको देवनि जो, उन वटि वठी आया, अची उते लाथो। वज़ीरज़ादे जो ॾिठो, सम्झी वियो त भणा हे देव खणी आया आहिनि, पंहिंजे सरदार जे साम्हूं वांदो अथनि, हाणे लॻे थो कमु मुंहिंजो पूरो। पर अलाह खे में आसरो हुयुसि। देवनि जे सरदार चए हुकुम ॾिनो त हिनखे शहज़ादीअ जे महल में छॾे अचो, शहज़ादीअ जे महल में हिनखे उते छॾे दरबंदि करे छॾे। हिनखे वठी विया, हिनखे वठी विया वञी हिकिड़ी कोठीअ में हिनखे वाड़ियो, दर ॾेई छॾियो। हिन ॾिठो त उते हिकिड़ी शहज़ादी हुजे, सुती पई हुजे, पर सफ़ा सुकी, सफ़ा ईअं ॾांडियूं लॻी पई हुजे। बाक़ी इहो त हुनजो पेट फूकियल हो, सॼो जिस्म सफ़ा सुकल, बाक़ी पेट हुनजो फूकियल। देवनि जे सरदार पंहिंजे देवनि खे चयो त हिनखे वञी उते उछलायो, जे सुभाणे जहिड़ो हुजे त पोइ हिनखे खाई छॾिजे, मरी वञे त ठीकु, बाक़ी जे जहिड़ो हुजे त हिनखे खाई छॾिजे। वज़ीरज़ादे खे जो हे बंदि करे विया, चई त भणा अलाए हिन जी कहिड़ी आफ़त आहे, अलाए देव मारींदा, अलाए हिन लाश सां गॾु मूंखे छॾे विया आहिनि, अलाए हिते मरी वेंदुसि, छा कयां? तलवार कढी पासे थी बीह रहियो, साम्हूं उहा ॼण लाश लॻी पई हुजे, वेठो हुजे, तलवार हथ में हुजेसि। घड़ी कान गुज़री त ईअं ॾिठई त शहज़ादी जेका सुती पई, उनजो ईअं पेट वधणु लॻो, फूकिजणु लॻो, वधंदो एतिरे क़दुरु हुनजो पेट वधियो जो अची हुनजे नक सां लॻो। हिन जो ॾिठो त हिनखे ॾुध पइजी वियो, पर हाणे काॾे वञे, ॿाहिरां दर्द ॾिनल हुजे, तलवार हथ में हुजे। ईअं ॾिठई त शहज़ादी जे वात मां हिकिड़ो नांग निकितो ऐं उन ईअं सट कई वज़ीरज़ादे ॾे। हे तलवार खणी बीठो, ख़बरदार हुयो, जीअं नांग हिन ॾे सट कई, हेठि ईअं टप ॾिनई, हिन अहिड़ी तरार हयसि जो नांग जी फण वढिजी वञी परे पई। ॿी तलवार हणी नांग खे टुकड़ा कई।
नांग मरी वियो पाण उते ई कुंडड़ीअ में लत ॾेई सुम्ही पियो। हाणे छा जागी कयां? सुबुह थियो, देव आया अची दर खोलिन सम्झ त मरी वियो हूंदो। अचनि जो ॾिसनि त हे जेरो वेठो आहे। वञी पंहिंजे सरदार खे ॿुधाइनि त साईं बची वियो आहे, जेरो वेठो आहे। पर साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे त शहज़ादी खे जेका सोझ हुई सा हुनजी सोझ घणी घटिजी वई आहे। शहज़ादीअ जी सोझ जेका हुई उहा सोझ घणी घटिजी वई आहे। देवनि जे सरदार सम्झी वियो, उन सम्झो त को ही हकीम अलाए छा चए मुंहिंजी धीउ जी का दवा कई आहे। राति सॼी इन कमरे में हुयो, हिन मुंहिंजी धीउ जी का दवा कई आहे जो अॼु ॾींहं ताईं हुनजी सोझ लथी कान्हे। हिकिड़ी राति में हेतिरी सोझ लही वई आहे। हिन खे चई मूंखे पंहिंजी धीउ चाकू करे ॾे। हाणे हिन बि सम्झो त जेकॾहिं भला इन बहाने सां जिंद थी छुटे त भला जी बिस्मिल्लाह। हिन देवनि जे सरदार खे चयो त मूंखे 15 ॾींहंनि जो खाधो पीतो ऐं ॿियो सामान ॾियो। 15 ॾींहंनि जो खाधो पीतो हिते रखी ॾियो ऐं दर वग़ैरह न खोलियो। अलाह कंदो त मां तव्हांजी छोकिरी खे चा कंदुसि। सॼो सामान सड़ो हिनखे आणे वरी दर ॾेई छॾियो। आस्ते आस्ते देवनि जी धीउ जी जेका हुई, जेका धीअ हुई देव जी, उनजी कमज़ोरी ख़तमु थियण लॻी। जेका असुल बला हुई हुनजे पेट में, जेका हुनखे बीमार पई रखे। हिकिड़े ॾींहुं ॿिए ॾींहुं आस्ते आस्ते हुनजी जान में सतु पवंदो पियो वञे। एतिरे क़दुरु जो हाणे उहा खट तां लही घुमी फिरी सघे पई। वज़ीरज़ादे उन देव जी धीअ जेका हुई उहा जो रोज़ हुनखे ॾिसे पई त हिन ॿुधायसि, उनखे पंहिंजी भेण करे छॾे। देव जी धीउ खे पंहिंजी भेण करे छॾे। पोइ रहंदो जो हुन सां गॾु हो, कमरो बंदि हुजे। पोइ देवनि जी धीअ जेका देवज़ादी हुई हिन खां पुछई त तूं आहीं केरु, हिते फाथो कीअं? हिन सॼी ॻाल्हि ॿुधायसि त मां कीअं तोतनि जो तमाशो ॻोल्हण लाइ निकितोसि। अलाए किथां हे ॿ देव आया जेके मूंखे खणी आहिनि, तुंहिंजे पीउ जे अॻियां उछलाइनि, तुंहिंजे पीउ मूंखे हिते काबू कयो। हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं देवज़ादी हिन खे चयो त बसि सही आहे, सही जाइ ते पहुतो। इहो अहिड़ो तोतो बराबरि आहे ऐं उहो मुंहिंजे पीउ वटि आहे। पर उनखे मुंहिंजे पीउ तोते खे क़ैद करे छॾियो आहे। छो जो तोतो जेको आहे बाबे खे उहो तमाशो नथो ॾेखारे। तमाशो जो नथो ॾेखारेसि त बाबे हुनखे क़ैद करे छॾियो आहे, आज़ादु बि नथो करेसि। हाणे तो मूंखे चङो भलो कयो आहे, ईअं सम्झ तो मुंहिंजी बीमारीअ जो इलाजु कयो आहे। हाणे अलाह कंदो मां चाक थींदसि, जीअं 15 ॾींहंनि जो मुदो ॾिनो थी। उन खां पोइ मुंहिंजो पीउ मूंखे ॾिसंदो, ख़ुशि थींदो, तोखे उन ख़ुशीअ में बाबो इनाम ॾींदो। तूं बाबे खां ॿियो कुझु बि न घुरिजांइ, रुॻो इहो तोतो घुरिजांइ। पोइ जे हूंदी भाग भलो त तोतो मिलंदी। आख़िर 15 ॾींहं पूरा थिया। देवनि जे सरदार जे हुकुम सां अची हिननि दर खोलियो। ॾिसनि त छोकिरी चाक चङी भली। हिते देवनि जो सरदार पाण बि आयो, ॾिठई त धीउ ख़ुशि, ॾाढो ख़ुशि थियो। उन ख़ुशीअ में हिन वॾो हिकिड़ो जशन कयो। उन मौक़े ते जेको देवनि जो सरदार हो, वज़ीरज़ादे खे चई त तो मुंहिंजे धीउ खे चाक कयो आहे, हाणे घुर जेको तोखे घुरिणो हुजे त मां तोखे ॾियां। वज़ीरज़ादे चयसि त साईं मूंखे इहो तोतो खपे जेको तो वटि क़ैद आहे। सरदार जो इहो ॿुधो त सरदार कावड़जी पियो। हिनखे चई त इन ॻाल्हि तां लही वञ, तो बराबरि मूंसां चङाई कई आहे, बाक़ी इन ॻाल्हि तां लही वञ, न त नुक़सानु खाईंदे। वज़ीरज़ादे चयसि त साईं भले नुक़सानु ॾियो त ॾियो, पर मूंखे खपे तोतो। जे मूंखां वाइदो चओ था त तूं घुर, त मूंखे खपे तोतो। मूंखे न पैसा खपनि, न का ॿी माल मिल्कियत खपे, मूंखे खपे तोतो। सरदार चयसि त मां वाइदो कयो आहे त जेसि ताईं मूंखे तोतो तमाशो न ॾेखारींदो त मां हिनखे छॾींदुसि न। तोतो मूंखे तमाशो नथो ॾेखारे, उनजे करे मां क़ैद करे छॾियो आहे। सो हाणे तूं इहो ज़िद न कर, ॿियो जेको खपई त मां तोखे ॾियां। वज़ीरज़ादे चयसि त साईं अलाह जो ॾिनो सभु कुझु आहे, जे ॾे त मूंखे इहो तोतो ॾे, बाक़ी न त तुंहिंजी मर्ज़ी, मां हथे खाली वञा। सरदार थधो शुकारो भरे चई त हाणे मां तोसां हाम हणी वेठो हुउसि ऐं वरी ॻाल्हि तो मूं ते अहसान बि कयो, तंहिंजे करे हाणे नथो मुड़ी त भला सही आहे, मां ई थो पंहिंजी ज़िद तां लां। हुकुम कई त तोतो हिनखे आणे ॾियो ऐं हे जिथे चएव हिनखे हुते छॾे अच। वज़ीरज़ादे खे ॿिया इनाम सूखड़ियूं वग़ैरह बि ॾिनई। वज़ीरज़ादे खे तोतो मिलियो। वज़ीरज़ादो तोतो खणी ऐं पंहिंजे मुल्क रवानो थियो।
हिनखे तोते समेत देव खई पिया अचनि। हिकिड़े हंधि आहे जीअं टपिया त तोतो हिन जे हथ में हो। हिन ॾिठो त तोते जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। तोते जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। तोतो जो रोए पियो त वज़ीरज़ादे तोते खां पुछियो त रोई छो थो? तोते चयसि त ही मुंहिंजी जूए आहे, हे मुंहिंजो मुल्क आहे, मुंहिंजो वतन आहे। मां जॾहिं आज़ादु हूंदो हुउसि त सॼो ॾींहुं हिते घुमंदो फिरंदो हुउसि। ॾिठ वञो त मूंखे पंहिंजो मुल्क यादि अची वियो, मिट माइट यादि अची विया, तंहिंजे करे अखियुनि में पाणी आयो। वज़ीरज़ादे जो ॿुधो त चई त भणा अलाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी। ऐं हे ज़ुल्म आहे, हे ज़ुल्म आहे। हिनखे तोते ते रहम अची वियो। तोते खे रहम अची वियो। चई बसि यार छॾ, बसि मां जंहिं ख़्याल सां आयुसि उनखे छॾ। पिंजरो खोले तोते खे चई त बसि यार वटि तोखे मां छॾियां थो, तूं वञी सुखियो थी, असांजो भाॻु असां, तूं वञी सुखियो थी, मां तोखे छॾियां थो। हिन जो तोते खे कढियो त तोतो ॾाढो ख़ुशि थियो, फड़को ॾेई तोतो उॾामी। तोतो थोरो अॻिते वञी ऐं तोतो बीह रहियो। तोतो बीह वरी मोटियो पियो थिए, वरी मोटियो पियो, मोटियो आयो हिन वटि। हिनखे चई त हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए, तो मूंखे देव खां आज़ादु छो कराए? तो मूंखे देव खां आज़ादु छो कराए? वज़ीरज़ादे सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि त मां हिकिड़ी परीअ सां वाइदो करे आयो हुउसि पुतली तमाशे जो। ख़बर पई त हिकिड़ो तोतो थो करे, सो मां उन जे करे आयो हुउसि, तोखे आज़ादु करायुमि उन जे करे। पर हाणे तो ॻाल्हि अहिड़ी कई, तंहिंजे करे वरी मां तोखे आज़ादु थो कयां। तोते चयसि त हाणे हीअं कर, देवनि खे चयो त तख़्त हेठि रखनि। हिनखे जो देव उॾाई पिया वञनि, चई देवनि खे चयो त तो फ़िलहालु तोखे हेठि लाहे। हिन देवनि खे जो चयो त हिनखे खणी हिकिड़े वण जे हेठि हलाए। तोते वज़ीरज़ादे खे चयो त हाणे हीअं कर, हिते झंग में वञ, 52 लकड़ियूं उहे खणी आ, 52 लकड़ियूं। तोते जीअं हिनखे चयो, हे वियो सो झटपट में 52 लकड़ियूं खणी आयो। तोते चयसि हाणे हीअं कर, 52 मिटीअ जूं ढिगड़ियूं ठाहे, 52 मिटीअ जूं ढिगड़ियूं उहे ठही वयूं। चई हाणे हर हिकु ढिगड़ीअ में हिकु हिकु काठी खोड़। वरी हिन उहे काठी खोड़ी। इहो जॾहिं हिन कयो त तोते चए, हिन सभिनी खे चयो त हाणे तव्हां पंहिंजी अखियूं ॿूटियो। देवनि खे बि चई, हिन खे बि चई त अखियूं ॿूटियो। देवनि ऐं वज़ीरज़ादे सभिनी जीअं तोते चवनि त हिननि खणी अखियूं बंदि कयूं। घड़ी रखी तोते हिननि खे चयो त अखियूं खोल। अखियूं जो खोलनि, ॾिसनि त सभु लकड़ियूं गुम, जेके हिन लकड़ियूं उभियूं कयूं लकड़ियूं गुम। घड़ी कान गुज़री त ॾिठुनि त हिकिड़ो ॿुहारीदार आयो, उहो अची मैदान साफ़ करण लॻो। वज़ीरज़ादे ॾिठो त हिनखे उहे ई कपिड़ा हुया जहिड़ो चमनबाद देव जो रुमाल, बराबरि ॿुहारी वारे खे उहे कपिड़ा पातल। घड़ी अञा कान गुज़री त हिकिड़ो पखाली बि अची पियो पाणी भेण वारो, ऐं उहो हुते छिनकार करण लॻो। उनखे बि साॻे रुमाल जहिड़ा ई कपिड़ा पातल। उन खां पोइ तबलाई आया, सारंगी वारा आया, उन्हनि खे बि सभिनी खे साॻी क़िस्म जी पोशाक पारियल आहे। पोइ त वरी अची नाच शुरू थियो। नाच शुरू थियो, जेको चङे टाइम ते नाच हलियो। वज़ीरज़ादे ॾिठो, वज़ीरज़ादे खे ॾाढो नाच वणियो। दिलि में सोचियईं त बराबरि गुल सफ़ेद जो बि नाच हो, पर अहिड़ो नाच त गुल सफ़ेद बि कोन ॾिठो हूंदो। आख़िर नाच ख़तमु थियो। नाच ख़तमु थियो, सभु पुतलियूं उॾामी वई। तबले वारो, सारंगी वारो, पखाली सभु हलिया विया। जीअं विया हलिया त तोते वरी हिननि खे चयो त अखियूं ॿूटियो। अखियूं ॿूटियनि, घड़ी रखी चई त हाणे अखियूं खोलियो। अखियूं खोलियनि त 52 लकड़ियूं ख़ाली हुते पयूं। तोते वज़ीरज़ादे खे चयो त हाणे लकड़ियूं खण, लकड़ियूं खण। हाणे जीअं न मां ईअं कयो आहे, तूं वञी ईअं तमाशो कजां, तूं वञी ईअं कंदे तमाशो थी वेंदो। वज़ीरज़ादे 52 लकड़ियूं पाण सां खयूं। देवनि हिनखे खयो, अची पातो घर। ॾिसे त शहज़ादो वीचारो अञा रुमाल ते पहरो पियो थो ॾे। शहज़ादे जॾहिं पंहिंजे दोस्त खे ॾिठो, सही सलामत ॾिठईं, ॾाढो ख़ुशि थियो, ॾाढो ख़ुशि थियो। हिन ॿुधायुसि त वाह, शुक्र आहे रब साईं जो, जंहिं कम सां वियो हुउसि उहो कमु करे आयो, कमु करे आयो। हिनखे शहज़ादे खे चई त हाणे तूं वञी आरामु कर, हाणे अलाह ख़ैरु कंदो त मां उहो कमु करे आयो। हाणे 12 महीना हुनखे मुदो ॾिनो हुई, उन में अञा 8 ॾींहं पिया। 8 ॾींहं पिया त सफ़ेद परी वरी अची हिन वटि पाती। हिनखे चई त मूंखे पुतली तमाशो तो वाइदो कयो 12 महीननि जो, मां इन लाइ आई आहियां। वज़ीरज़ादे चयसि परेशान न थी, मुदे ते कमु थींदो। आख़िर उहो ॾींहुं बची वियो, ॾींहुं बची वियो। हिन छा कयो जो कोहनि में ईअं बाक़ाइदे एकड़नि में मैदान साफ़ थी वियो। मैदान साफ़ थी वियो, सॼे शहर में हुकरा थी विया त अॼु पुतली तमाशो थो अचे। सॼे शहर जा माण्हू उहे बि अची गॾिजा।
हिन देव हिनखे सफ़ेद परी खे चयो त पंहिंजे बादशाह खे बि वठी अचिजांइ। देव परियूं उहो जो आयो त उन सां गॾु ॿिया देव परियूं उहे बि हिकिड़े वॾे कटक जी सूरत में तमाशो ॾिसणु आया। चाकयाणी सॼे शहर में जो पढ़ो थी वियो त चाकयाणी उहा पंहिंजे बानी समेत उहा बि अची पहुती तमाशो ॾिसणु। हाणे उते शहज़ादे जी खट हुजे, उन सां गॾु खट जे भरिसां गुलसफ़ेद ऐं चमनबाद ॿी खट हुई जंहिंते गुलसफ़ेद परी ऐं चमनबाद वेठल। तमाशो शुरू थियो। वज़ीरज़ादो आयो। हिन छा कयो, 52 लकड़ियूं मिटीअ जूं ढिगड़ियूं ठाहे ऐं मैदान उन हुन में ढिगड़ियुनि में काठियूं विझणु लॻो। माण्हू ॾिसनि पिया त छा थो करे, माण्हू ईअं भोग पिया सम्झनि। खिलनि पिया, पर अञा घड़ी मस गुज़री जो ॾिठुनि त हिकिड़ो बुहारीदार मथां लथो। बुहारीदार लथो, पर बुहारीदार जा कपिड़ा ॾिसी देव ऐं परियूं जेके हुया उहे परेशान थी विया त हिकिड़े रुमाल लाइ बादशाह परेशान आहिनि, बुहारी वारे खे उहे कपिड़ा। वरी अञा घड़ी गुज़री त पखाली आयो, उन पखाली खे बि साॻा ई कपिड़ा। नेठि ते ॻाइण वॼाइण वारा आया, जेके अचनि सभिनी खे कपिड़ा साॻा। ऐं तमाशो शुरू थी वियो, नाच शुरू थी वियो। चमनबाद देव उहो बि ॾिसे पियो, 52 पुतलियुनि जो तमाशो हुजे, ॾिसे पियो। नाच ॾिसंदे ॾिसंदे चमनबाद देव जेको हुयो इहो मौज में अची वियो। मौज में अची वियो, हुन सां गॾु जीअं गुलसफ़ेद परी वेठी। हिन छा कयो जो गुलसफ़ेद परीअ जे चेल में हथु विझी जीअं घोर कबी आहे, उहा घोर वांगुरु शहज़ादे जे मथां ईअं घोर करे ऐं शहज़ादे खे उछलाई। शहज़ादे जे मथां जो गुलसफ़ेद परी अची किरी त शहज़ादे बि गुलसफ़ेद परी खे संभाले करे भाकुर में विधो ऐं पंहिंजे पासे में विया। आख़िर तमाशो पूरो थियो। पुतलियूं उॾामी गुम थी वयूं। पुतलियूं वयूं गुम थी। वज़ीरज़ादे उथी ऐं वरी बाक़ी लकड़ियूं पयूं, उहे लकड़ियूं मैदान मां मेड़े पाण वटि कई काप। आसे पासे माण्हू वञण लॻा। हिन चमनबाद देव गुलसफ़ेद परीअ खे सॾु कयो। गुलसफ़ेद परी खे सॾु कई त उथ त हाणे हलो। गुलसफ़ेद परी उतां ई हिनखे चयो त तो मूंखे घोर करे ऐं शहज़ादे खे ॾिनो आहे, मूंखे तो घोर कयो आहे, शहज़ादे खे ॾिनो अथई, हाणे मां शहज़ादे थी आहियां। माना ईअं सम्झो तो पाण मूंखे उन जे हवाले कयो आहे। सो हाणे मां कीअं थी अची सघां, हाणे मां उन जी आहियां, हाणे हे मूंखे क़ाबू कई वेठो आहे, हाणे मां इन जी आहियां। इते चमनबाद देव खे बि यादि आयो त बराबरि मां मस्तीअ में खणी घोर करे हिनखे उछलायो, पर हाणे पंहिंजी ॾिनल शइ मां मोटायां कीअं, मोटाईंदुमि त हर को तू कंदो। नेठि उथियो, हिन सां गॾु ॿिया जेके देव परी हुया उहे बि उथिया, उॾाणी विया हलिया। शहज़ादो उथियो, शहज़ादे गुलसफ़ेद परीअ खे पाण सां गॾु खयो, पाण सां गॾु वरितईंसि। उहो हलणु लॻो, महिलात ॾे वापसि वञणु लॻा। जॾहिं हे वञनि पिया त चाकयाणी ऐं बानी उहे बि आयूं ॾिसण। उन्हनि जो हे नओं तमाशो ॾिठो। वरी गुलसफ़ेद परी जंहिंजो नालो बि ॿुधो हुई, जंहिं वटि हिनारो देव जेको हो सो वञी नाच ॾिसंदो हो, ऐं ॾिठनि त गुलसफ़ेद परी हिन महिल शहज़ादे खे मिली आहे, त माना शहज़ादे जो हेॾो शान आहे। उतां चाकयाणी शहज़ादे खे अर्ज़ु कयो त मूंखे बि पाण सां वठी हल, मां बि तुंहिंजी ज़ाल आहियां, मूंखे बि पाण सां वठी हल। वज़ीरज़ादे खे अॻ ई हिन ते बाहि हुई त हिन जे करे त असां हेॾा कशाला कटिया आहिनि, हिन क़दुरु न कयो, असांजो क़दुरु न कई। उन जो ॿुधो, उहो पुठियां आयो पियो, उन जो ॿुधो त चई त हल तो जहिड़े तीलिणी जी असांखे ज़रूरत न आहे, तूं वञी को काणो ॻोल्ह, जेको हाणे देव सां कचहरी पियो करे, तूं वञी को काणो ॻोल्ह। चाकयाणी इहो जो ॿुधो, मुंहुं मथो पिटींदी घर हली वई। शहज़ादो गुलसफ़ेद परीअ खे पाण सां गॾु महल में वठी आयो। कुझु ॾींहंनि खां पोइ शहज़ादे गुलसफ़ेद परीअ सां शादी करे ऐं शहज़ादो बाक़ी ज़िंदगीअ जा ॾींहं पंहिंजे दोस्त वज़ीरज़ादे सां गॾु ऐश जा गुज़ारण लॻो।